नासिर सखर मां की खबर नासिर सखर मां अगवाती वियल शागिर्द आदिल ऐं यासिर शेख के पुलिस बासियाब कराइण में नाकाम थी वई आहे। धाड़ेलनि पारां जुमे ताईं भंग न ॾियण जी सूरत में शागिर्दनि खे नुक़सान पहुचाइण वारियूं धमकियुनि सबबि वासन जे घरनि में कोहरामतल आहे। पुराणे सखर मां अगवाती वियल यासिर ऐं आदिल शेख जे सखर पुलिस अञा ताईं पतो न लॻाए सघी आहे। वासन पारां नीगरनि जी बासियाबी लाइ सखर पुलिस क्लब वारो एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो आहे। सखर मां खबर शेयर कई पिया। सखर मां अगवाती वियल शागिर्द आदिल ऐं यासिर शेख के पुलिस बाजियाब कराइण में नाकाम थी वई आहे। धाड़ेलनि पारां जुमे ताईं भंग न ॾियण जी सूरत में शागिर्दनि खे नुक़सान पहुचाइण वारे धमकियुनि सबबि वासन जे घरनि में कोहरामतल आहे। पुराणे सखर मां अगवाती वियल यासिर ऐं आदिल शेख जो सखर पुलिस अञा ताईं पतो न लॻाए सघी आहे। वासन पारां नीगरनि जी बाजियाबी लाइ सखर पुलिस क्लब वारो एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो आहे। तफसील मालूम कंदासीं सखर मां धरती टीवी जे रिपोर्टर मोरड़ो महर का। जी मोरड़ो आगाह कजो। जी बिल्कुल पुराने सखर में अगवा थी वियल शागिर्द यासिर ऐं आदिल शेख सखर पुलिस अञा ताईं बाजियाब न कराए सघी आहे। तोड़े जो धाड़ेलनि जे तरफ़ां वारसनि सां जेको आहे कुझु ॾींहं अॻु राब्तो करे जेको आहे उन्हनि खे इहा धमकी ॾिनी त 60 लख रुपया भंग जेकॾहिं न ॾिनो वियो त ॿिन्ही शागिर्दनि जा जेके लाश आहिनि उहे तव्हांजे हवाले कया वेंदा। इन धमकीअ खां पोइ उन्हनि जा जेके मुगलनि जा वारिस आहिनि उहे इंतिहाई सख़्तु परेशान थी विया आहिनि। उन्हनि जे परेशानीअ जे बावजूद सखर पुलिस जे तरफ़ां ॿिन्ही शागिर्दनि यासिर ऐं आदिल शेख जे बाज़ियाबीअ जे हवाले सां का बि जेका आहे कदम न आहिनि खया। का अॻ भराई जेका आहे अञा ताईं साम्हूं नज़र नाहे आई। वारसनि जे तरफ़ां एहतिजाज कयो वियो आहे। उन्हनि जो मुतालबो आहे त धाड़ेलनि जे तरफ़ां जेको आहे भंग बि तलब कयो वियो आहे ऐं न ॾियण जी सूरत में उन्हनि ॿिन्ही शागिर्दनि खे मारण जी धमकी बि ॾिनी वई आहे। उन बावजूद सखर पुलिस जेका आहे उनजे जेको आहे हिन महिल ताईं जेको आहे ॿिन्ही मुगलनि खे बाज़ियाब कराइण लाइ का संजीदगी न आहे वरिती। उनजे घरनि में कोहराम मतल आहे ऐं सखर पुलिस जेको आहे बाज़ियाबीअ लाइ के बि कदम नथी खणे। उन्हनि जे तरफ़ां इहो मुतालबो कयो वियो आहे त 5 ॾींहं गुज़रण बावजूद जेको आहे मुगलनि खे बाज़ियाब नथो करायो वञे। IG सिंध ऐं जेको आहे सखर जा चूंडियल नुमाइंदा आहिनि उहे नोटिस वठी ॿिन्ही मुगवी शागिर्दनि यासिर ऐं आदिल शेख खे बाज़ियाब कराए ॾियनि थी। अच्छा मोरो इहो ॿुधाइजो त वासन जो पुलिस सां को राब्तो थियो आहे। पुलिस जो छा चवण आहे हिन हवाले सां? जी मुगवी जेको आहिनि उन्हनि जे वारिस सुमेर शेख जो चवणु आहे त पुलिस जे तरफ़ां हुननि सां को बि राब्तो नाहे कयो वियो मुगलनि जे बाज़ियाबीअ जे हवाले सां। उनजे करे हू अञा बि वधीक परेशान आहिनि छाकाणि त ॿिन्ही मुगलनि जे भंग न ॾियण जी सूरत में धाड़ेलनि जे तरफ़ां मारण जी बि धमकी ॾिनी वई आहे। उन बावजूद सखर पुलिस का संजीदगी न पई वठे। उनजे तरफ़ां जेको आहे चूंडियल नुमाइंदनि खे जेको आहे नोटिस वठी अॻिते वधी जेको आहे ॿिन्ही मुगल खे बाज़ियाब कराइण जी अपील कई आहे। सखर पुलिस मां जेको मुगलनि जा वारिस आहिनि उहे मायूस नज़र अचनि पिया। जी अच्छा मोरड़ो महर SSP ख़ातिरी कराई हुई त मुगलनि खे बाज़ियाब करायो वेंदो। इन हवाले सां त पुलिस जी इन ताईं कार्रवाई नज़र आई आहे वाक़ई? जी बिल्कुल SSP इरफान समो जे तरफ़ां जेको आहे धाड़ेलनि जे तरफ़ां भंगण खां पोइ वारसनि सां जेको आहे उन्हनि खे ख़ातिरी कराई त मुगलनि खे जेको आहे कॉल रिकॉर्ड या जेको आहे उन्हनि जो उहो बि जेको आहे ट्रेसिंग कई पई वञे उन्हनि खे बाज़ियाब करायो वेंदो। पर जेको आहे हिन महिल ताईं मुगलनि खे SSP वारी जेका ख़ातिरी आहे उहा बि ख़ातिरीअ जी हद ताईं आहे पर अञा ताईं मुगवी जेके आहिनि उहे बाज़ियाब न आहिनि थी। जी ठीकु आहे। वॾी महिरबानी मोरड़ो महर तफ़सील ॾियण जे लाइ।